असां त सरकार जी इन लापरवाही कोताही जी इंतहाई मज़म्मत था कयूं त हिकिड़ी वॾी शर्म जोगी ॻाल्हि आहे त हिकु माउ पंहिंजे बचे जी बाज़ियाबी जे लाइ मुसलसिल एहतजाज पई करे, जदोजहद पई करे, जेके 8 महीना गुज़री चुका आहिनि, पर हितां जा चूंडियल नुमाइंदा, हितां जी सरकार कंहिं बि क़िस्म जो हिन वक़्त तहरुक न वरितो आहे। हिकिड़ा पुलिस वारा जेके गिरफ़्तार थियल आहिनि इन केस में, जिन इहो ॾोह बासियो आहे त इमरान असां वटि हुयो, त पोइ केॾांहुं वियो उहो जेको आहे। असां चऊं था त हिन वाक़े जी गैर जानबदार तहक़ीक़ात करे ॾोहारनि खे साम्हूं आंदो वञे ऐं इमरान जोखे खे बाज़ियाब कराइनि। कल्ह ई एहतजाजी तहरीक जेका तक़रीबन 4.5 महीननि खां लगातार ऐं मुसलसिल हले पई, जंहिंमें जिन बि दोस्तनि हिसो वरितो आहे, ख़ुसूसन सहाफ़ी बिरादरी, हिकु अमड़ जी दाह खे जेको आहे सो वरनायो आहे। आउं उनखे जस ॾियां थो, उनजी साराह कयां थो त हुन हिकु न्याणीअ खे इंसाफ़ ॾियारण जे लाइ मुसलसिल आवाज़ बुलंद कनि पिया। जीअं सिंध क़ौमी महाज़ अवां सां पहिरें ॾींहं खां वठी हिन जदोजहद में गॾु आहे ऐं असां DPO खे बि चऊं था, जेको कंहिं क़दुरु हिकिड़ो शरीफ़ माण्हू बि आहे ऐं पंहिंजो ख़ानदानी माण्हू आहे, उहो हिन कास जी मुकमिल तहक़ीक़ात करे ॾोहारी असांखे कढी ॾे, न त ही जेका हलचल शुरू थी आहे इहा हाणे ख़ामोश न थींदी।